मज़हर नवाज़ जे कच्चे में धाड़ेलनि जे ख़ात्मे जे ऑपरेशन जारी रखण जो ऐलान कियो आहे। संदसि चवण त कच्चे वारे इलाइक़े में केतिराई धाड़ेल मौजूद आहिनि। अहम इंफॉर्मेशन जी बुनियाद ते धाड़ेलनि ख़िलाफ़ एक्शन थी रहियो आहे। डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ जे कच्चे में जारी ऑपरेशन जे हवाले सां धरती टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ मुनव्वर सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोलि कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, शिकारपुर ज़िले ऐं कश्मीर कंदकोट ज़िले में ॾोहारनि पारां मोबाइल फ़ोन ते माण्हुनि खे घुराए ऐं औरताणे आवाज़ में उन्हनि खे घुराए अगवा कयो वेंदो आहे ऐं उन खां पोइ ॿिन्ही ज़िलनि जी जेकी सूरत हाल गुज़िरियल काफ़ी महीननि खां जेकी ख़राब हुई ऐं उन खां पोइ जेके पुलिस एहलकार हुआ पुलिस मुक़ाबले में शहीद बि थी विया। इन खां अॻु जेको आहे कुझु महीना अॻु लाड़काणो जो नओं डीआईजी मज़हर नवाज़ शेख उनखे लाड़काणे में मुक़ररु कयो वियो ऐं उन खां पोइ ताज़ो ई कुझु जेके बदनाम ॾोहारी हुआ जंहिंमें जंगल खान तेगाणी ऐं उनजा जेके साथी हुआ उहे उन में मारिजी विया आहिनि। अहिड़े हवाले सां ऑपरेशन जेको आहे आईजी सिंध जे हुकुम ते ॿिन्ही ज़िलनि में जेको आहे उहो जारी आहे ऐं ॿिन्ही ज़िलनि जा जेके एसएसपीज़ आहिनि उन्हनि जी निगरानी में उते डीआईजी लाड़काणो जी सरबराही में ऑपरेशन जेको जारी आहे। इन सॼे मामले ते ॻाल्हाईंदासीं। अॼु धरती टीवी खे ख़ुसूसी टाइम ॾिनो आहे डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख। उन खां पुछंदासीं त ऑपरेशन जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ऐं जेके ॾोहारी मारिजी विया आहिनि अञा उते केतिरा ॾोहारी जेके उन्हनि खे इतला आहिनि त उते मौजूदु आहिनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे भलीकार मज़हर नवाज़ शेख साहब धरती टीवी में वॾी महिरबानी मुनव्वर। सभ खां पहिरियां इहो त जेकी सूरत हाल सिंध जी आहे पर पाण लाड़काणो डिवीज़न ते ॻाल्हाईंदासीं त ऑपरेशन जे हवाले सां जेको कश्मीर कंदकोट ऐं शिकारपुर ज़िलनि जी सूरत हाल आहे। ताज़ो कुझु ॾींहं पहिरियां बदनाम ॾोहारी बि जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। इन सॼी सूरत हाल खां आगाह कयो त ऑपरेशन किथे पहुतो आहे, केतिरा जेके ॾोहारी हाणे मारिजी चुका आहिनि टोटल तव्हांजे अचण खां पोइ ऐं हाणे जी छा सूरत हाल? महिरबानी मुनव्वर, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त सूरत हाल जेका ऑनगोइंग ऑपरेशन आहे कच्चे जी उनजे बारे में मां तव्हांखे ॿुधाए सघां। बेसिकली तव्हांखे ख़बर आहे त हीउ असांजो जेको एरिया आहे लाड़काणो डिवीज़न जेका आहे उहो सिंधु दरिया जे सॼे पासे ॾे आहे। इन में 5 ज़िला अचनि था पिया ऐं 5 ई ज़िला इन वन वे आर दी अदर इहे अफेक्ट रहिया आहिनि किडनैपिंग फॉर रैंसम, हाईवे रॉबरी ऐं बेसिकली उहो सॼो कुझु इन जे करे आहे त जेके कच्चे में इन्हनि जूं थम आहे ऐं लिक आहे हाइड आउट्स जे करे आहे ऐं इहो पुठियनि 4 ॾहाकनि खां वठी करे कमु हली रहियो आहे। 1980s खां वठी करे हिन महिल ताईं हली रहियो आहे ऐं ऑफ एंड ऑन इन ते ऑपरेशन बि थींदा रहिया आहिनि ऐं कामयाबियूं कुझु मिलियूं आहिनि ऐं पुलिस खे ॾाढा लॉसिस थिया आहिनि। रिकरिंग लॉसिस जेका पुलिस जा आहिनि जेका बार बार पुलिस जूं शहादतूं थियनि थियूं ऐं उन में लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जा ॿिया बि रेंजर्स ऐं ॿिया बि शामिल आहिनि जिन जा नुक़सानात थिया आहिनि। इन सॼी सूरत हाल खे नज़र में रखंदे हिन दफ़े जेका ऑपरेशन लॉन्च कई वई उहा बि शुरू में जेका मई में ऐं उन खां अॻु में नवंबर लास्ट ईयर में शुरू कई वई उन में थोरो ईअं थियो जो असांखे पुलिस खे शुरू में ॾाढो नुक़सानु थियो। पोइ शायदि थोरो प्लैनिंग जी लैकिंग हुई या चङी तरह स्टडी न थी हुई। पोइ जंहिंमहिल असांजी हिते पोस्टिंग थी अमजद जी, तनवीर जी ऐं मुंहिंजी हिते पोस्टिंग थी त वी हैव टैक्टिकली ऑपरेशनल प्लान असां हिते कयोसीं कीपिंग इन व्यू दी टेरेन, डेमोग्राफी ऐं जोग्राफी हितां जी क़ौमूं, हितां जी ज़ातूं ऐं उन्हनि जो कच्चे जा जेका लिक आहिनि, थम आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि जा पेचरा आहिनि, पतण आहिनि, घट घेड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे नज़र में रखंदे असां पंहिंजी प्लैनिंग कईसीं त जीअं पुलिस जो नुक़सानु उन में घटि थिए ऐं वधि में वधि असां जेको आहे पुलिस खे कामयाबी मिलनि ऐं अवाम खे हिकिड़ो रिलीफ मिले ऐं उन में अलाह जी महिरबानी सां अलाह पाक जा वॾा करम आहिनि त असांखे तमामु वॾियूं कामयाबियूं थोरे अरसे में मिलियूं आहिनि ऐं उहो तव्हां पाण ॾिसो था पिया ऐं तमामु नेशनल मीडिया भी इनखे कवर कयो आहे। डॉन में भी, जंग में ऐं KTN धरती ऐं तमामु न्यूज़ पेपर्स इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया में ॻाल्हियूं क्लियर थियूं आहिनि ऐं इन खे हाणे ऑपरेशन खे असांखे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं इन जा जेका फ्रूट्स आहिनि उनखे परमनेंट करण जी ज़रूरत आहे। बेसिकली जेसीं ताईं पुलिस अंदरि वञी करे न वेहंदी ऐं हिट एंड रन में हूंदी त तेसीं ताईं वॾी कामयाबियूं न मिलंदियूं। वॾी कामयाबी इहा ई आहे त हिन लाड़काणा रेंज जेको पुठियनि 30-40 सालनि खां वठी करे सफ़र कयो आहे त हाणे उन्हनि जूं उहे सफरिंग्स ख़तमु थियनि, इंडस हाईवे असांजो सेफ थिए, कच्चे जो एरिया असांजो बिल्कुलु क्लियर थिए, पुलिस जी अंदरि